मुस्तफा बुधी रहियो। जिब्रील अर्शे मुअल्ला जे हेठा तमाम फरिश्तन के बुधाए रहियो आ। इन करे बुजुर्गाने दीन फरमाइंदा हल जॾहिं ज़ाल ऐं मुड़स गॾु वेही करे प्यार में हिक ॿिए सां कचहरी कंदा हल त खुदा भी खुश थींदो आ त मुंहिंजो महबूब मुस्तफा भी खुश थींदो आ। ये न कर त घर खां बाहर खुश चङो भलो हुजी, घर खां अंदर पहुची ॼणो खखर तोखे डंग हणी वई। ये न कजा न इन में खुदा राजी थींदो न मुझो मदीने जो ताजदार राजी थींदो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो हाणे कचहरी कयो मां मुस्तफा बुधा। शेर खुदा मुर्की कंध हेठ कयो, अम्मा फातिमा ज़हरा मुर्की कंध हेठ कयो। मुझे मुस्तफा फरमायो अगारो प्या हिक ॿिए खे ॿुधायो हाणे ॿुधो त अल्लाह जो महबूब तो ॿुधाए त फातिमा केरा अली केरा। एड़ी गवाही मिले ॿियो छा खपे दोस्त। अज़ीज़ाने मन मुझे महबूब मुस्तफा शेरे खुदा ने निहारे फरमायो ऐ मुजा दाली जी मुजा का ये जेका फातिमा है जी मुजा का बिदअतुम मिन्नी ये मुझे जिस्म जो टुकरो छाहे दिल खोले चो छाहे। मुझे मुस्तफा जे मां तोखा हिकड़ो सवाल पुछा ओ खुदा जे वास्ते ईमान गद रखी जवाब ॾिजा। आबे ज़मज़म जे 5 लीटरन मां हिकड़ो कतरो जेकॾहिं अलग कंदे त उहो छा सॾबो? आबे ज़मज़म सॾबो या कुछ ॿियो सॾबो? गाला गाला छा सॾबो? समुंड भरियल हुजे आबे ज़मज़म जो पर जे हिकड़ो कतरो अलग कंदे त छा सॾबो? आबे ज़मज़म। मुझो महबूब मुस्तफा जेके रब पंहिंजे नूर मां बनायो आ। मुझे महबूब के मुझे बेनियाज़ रब पंहिंजे नूर मां बनायो। उन मुझे मुस्तफा फरमायो जंहिं नूर मां रब मूंखे बनायो आ उन नूर जो ही टुकरो मौजूद आ। जॾहिं नूर जो टुकरो फातिमा तो बिदअतुम मिन्नी वरी पंहिंजे बचड़ीअ ॾे निहारे फरमायो बचड़ी जी मुंजा का तोखे ख़बर आ त ही केरा? अलियुम मिन्नी व अना मिन्हु हे मामा हिनमा हे मुझो मां हिन जो रब जो कुरान पढ़ा जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे दरबार में हज़रत मूसा कलीमुल्लाह दुआ घुरी कहीं दुआ घुरी। अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह दुआ घुरी रब्बिश रहली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअलनी वज़ीरम मिन अहली। ओ मुझा मौला सब कुछ घुरई सीनो भी मुझो खोल जुबान जी अटक भी खत्म कर हिय भी कर आखिर में चवे थो मौला वजअलनी वज़ीरम मिन अहली। ओ मुझा मौला मुझे घराने मां मुखे हिकड़ो वज़ीर बनाए दे। मुझे घराने मां हिकड़ो वज़ीर बनाए दे। कहीं दुआ घुरी चो हज़रत मूसा कलीमुल्लाह ये चई चवे तो हारून अखी ओ मुझा मौला ॿियो न ॾिजा मुझो भाव मुखे ॾिजा। हज़रत मूसा कलीमुल्लाह दुआ घुरे ओ मुझा करीम रब मुखे मुझो भाव वज़ीर बनाए दे वज़ीर बनाए दे। पर जॾहिं मुझे मुस्तफा जो वारो ईंदो आ
मुझे मदीने जे ताजदार जो वारो ईंदो आ मुझो मुस्तफा खामोश होंदो आ रब चवंदो आ वकुल ओ मुझा महबूब लबड़ा खोल ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब लबड़ा खोल केड़ी रात जो हिजरत जी रात रहमत जी बरसाता घुरण वारी मुस्तफा जी जाता चो मिलण वारी शेरे खुदा जी जाता वकुर रब अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअली मिन लदुनका सुल्तानन नसीरा। हजरत मूसा चयो मौला मुखे मुझो भा वजीर करे दे मुझे मुस्तफा के रब चयो त महबूब तू ही अचो ओ मुझा मौला पंहिंजे तरफ खा वजीर न खपे मुखे नसीर बनाए दे वजीर न खपे मुखे नसीर बनाए दे मुझे करीम रब कुर्ब कयो शेरे खुदा के हुक्म थियो बिस्तरे ते आए है बिस्तरे ते केडो न मजो आ जे वक्त में शेरे खुदा महबूब जे बिस्तरे ते आयो आ अल्लाह नाज सा फरमाइंदो आ ए जिब्रील दे खबर जे कदे तोखे मीकाइल चवे त मुझे पारों पंहिंजी जान दे दींदे न मुझा मौला ए इसराफील अगर इज़राइल चवई मुझे पारों जान दे न मुझा मौला रब फरमायो मक्के जे सरजमीन ते निहारियो व मिलन मैं यशरी नफ्सहु बुतिगा मरदातिल्लाह वल्लाहु रऊफुम बिल इबाद। अल्लाह चो जिब्रील मीकाल इसराफील इज़राइल होले निहारियो की अल्लाह मकलहमी जिस्म का जिस्मी रूह का रूही दम का दमी की जान जे एवज़ जान दई रहियो आ अल्लाह जे रज़ा जे खातर सुनो अली महबूब जे बिस्तरे ते आरामी थी मां अल्लाह के मरदातिल्लाह महबूब के राजी करण जी गाल रब कुरान में कान कईया अल्लाह फरमायो मरदातिल्लाह मां रब के राजी करण ला मुझे महबूब जे बिस्तरे ते आरामी थी रहियो आ यानी खुदा चाहे रहियो आ त महबूब बिस्तरे ता उठी अचे शेरे खुदा बिस्तरे ते हुजे अल्लाह जी जात बिस्तरे ते शेरे खुदा नसीर बनाए मोकलियो आ त वरी सफर में अबू बकर सिद्दीक बनाए मोकलियो आ। अजीजा ने मन अल्लाह ताला जे जात बाबरकात जिक्र पे कयम जन्नत जो त जन्नत भी पाका त अल्लाह हवाले भी पाकन जे कया पो जंहिंजी मिल्कियत होंदी आ उनखे अर्ज़ड़ो कबो आ अचो त कद जी अर्ज़ कयो इमाम अली मकाम जे दरबार में ओ मुझा दिलबर हुसैन हदीस याद अचे वई हाय हाय अम्मा फातिमा ज़हरा सुहणी पांजे घरड़े में इमाम हसन सोनो रोई रहियो आ छा करे रहियो आ वरी चो हालांकि मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन वक्त हदीसों बयान करे अगते हलदुम बारहा अम्मा फातिमा ज़हरा के फरमायो मुझी बचड़ी फातिमा हसन ऐं हुसैन खे रोवण न ॾींदी कर
मां मुस्तफा का हसन ऐं हुसैन जो रोवण बर्दाश्त नथो थे। दुनिया जी तारीख़ गवाह हुआ तैबा खां वठी करे करबला जे सफ़र ताईं हेडन दुखन जे बावजूद मुझे हुसैन कदे भी को न रुनो आ। इमाम अली मकाम को न रुनो राज के बाद में गाल न रह जी वने। इमाम हसन रुनो मुझे महबूब मुस्तफा फौरन दरवाजो खड़कायो। ओ मुझी बचड़ी फातिमा जी मुझा दिल बर बाबा मुझो बचड़ो हसन रोई रहो। हा मुझा आका रात जो टाइम बचड़े के भूख लगी आ मुझे करीम आका जे खिदमत में अर्जी करे त आका इन वक्त जिस्म में खीर जी गुंजाश मौजूद ना है। शेरे खुदा जी बकरी बीठिया जेका सुआ ना है मुझे मुस्तफा फरमायो बचड़ी थां दे थां मुझे महबूब खयो। अंजा बचड़ी जी जो बकरी दे निगाह कई बेनियाज रब जो हुक्म थी वियो। निगाह मुस्तफा थी दी वई बकरी जे थणन में खीर अची वयो। मुझो मुस्तफा पहुंचंदो वयो खीर पाणी थणन मां निकरंदो वयो। चौ तोड़े हुया हैवान ओ दिनों पुठी कदे कान तोड़े हुया हैवान। दिनों पुठी कदे कान तोड़े हुया हैवान। दिनों पुठी कदे कान कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो जिते जिते सरकार विखू वारे हलंदो जणो खतूरी जाके मणा घारे हलंदो जणो खतूरी जाके मणहारे हलंदो। अम्मा फातिमा ज़हरा मुंतज़िरा मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिया था खीर जो भरड़े खणी आया। इमाम हुसैन भी उठी पयो। मासूम इमाम अली मकाम भी उठी पयो रुवण लगो। मुझे महबूब मुस्तफा ओ खीर जो वटड़ो इमाम हसन पाक जे हथ में दिनो। अम्मा फातिमा ज़हरा अर्ज कयो या रसूल अल्लाह हुसैन मुझो नंढड़ो आ हुसैन मुझो नंढड़ो आ इनके पहरी दिनो वने आका मां महसूस थी कया त मुझो महबूब मुझे वडड़े बचड़े सा प्यार थो करे। मुझे मुस्तफा निहारे फरमायो बचड़ी हे बई गुल मां मुस्तफा जे जिगर जा टुकड़ा थे। पहरी उन्य मुझे बचड़े हसन जिया इन करे मां मुस्तफा इंसाफ प्यो कया। पहरी मुझो बचड़ो हसन पे इमाम हसन पी बस कयो। मुझे महबूब मुस्तफा खणी इमाम हुसैन जे हवाले कयो। इमाम हुसैन पी बस कयो। मुझे हबीब फरमायो बचड़ी तू पी ढो कर। अम्मा फातिमा ज़हरा पी बस कयो। शेरे खुदा डेढ़ी अख निहारे भी रहो आराम भी जाहिर करे रहो। मुझे मुस्तफा मुर्की फरमायो बचड़ी इन मुझे बचड़न जो बाबो लगे थो त आराम में आ लेकिन गौर सा बुध जा जदे कयामत जो दी थींदो मां मुस्तफा ऐं मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन ऐं हिनन जो बाबो ऐं हिनन जी अमड़ इए गड हुंदासी जिए अज हिन कमरे में गड वेठा हूं। सवाल निकरी आयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सवाल निकरी आयो
त मुझो रब्बे जुल जलाल पंहिंजे किबरियाई वारी कुर्सी ते हूंदो वाहिदुल कहार वारी कोरट कायम हूंदी मुझो बेनियाज रब पंहिंजे किबरियाई वारी कुर्सी ते हूंदो जो मुझो महबूब मुस्तफा मकामे महमूद वारी कुर्सी ते हूंदो मुझो महबूब मुस्तफा काथे हूंदो वरी चो काथे हूंदो लेकिन सवाल थियो अलीउल मुर्तजा काथे हूंदो हसनैन करीमैन काथे हूंदा अम्मा फातिमत ज़हरा काथे हूंदी जे कदे मुआमिलो रुगी सुने हसन ऐं हुसैन ऐं दिल पर अली जो हुजे हां चई सघजे हां त वो हुजूर जे भर में वेठा हुजन हां छो त नमाज में भी कदे परे को न थिया उलमा का पूछी दिसो फर्जी नमाज मुझो मुस्तफा करीम पढ़ाईंदो आ इमाम हसन ऐं हुसैन अचे मुझे महबूब जे पाक बुठड़ी ते वेहंदा को सहाबी बाहर अचण वारो इहो मंजर बर्दाश्त न कंदो आ हथड़ो वधाईंदो आ त शहजादन खे लाहिया मुझो मुस्तफा नमाज जे अंदर हथड़े सारो कींदो आ त इए न कजो जैसी पाणई न लहन अजीजा ने मन इहा भी गाल वधी विंदी रात गुजरी विंदी मुके करबला दे अचणो आ मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा बचड़ा मामलो अम्मा फातिमत ज़हरा जो आ छो त अम्मा फातिमत ज़हरा महशर जे मैदान में इए कान हुंदी जिया हारून अलैहिस्सलाम जू भेनरो यूसुफ अलैहिस्सलाम जू भेनरो या मुजा दोस्त अजीज कहे अंबिया जू न्याणियों अम्मा फातिमा ये न हुंदी अम्मा फातिमा त 70,000 हूरन जे झुरमट में हो महशर जे मैदान में अल्लाह ताला हुक्म फरमाइंदो एक फानूस नमा शीशो अल्लाह जे जात बाबरकात जे हुक्म साईंदो जे में अंदर अम्मा फातिमा भी हुंदी सोनो हसन भी होंदो सोनो हुसैन भी होंदो शेर खुदा भी होंदो खुदा पांजे जलाल वारी कुर्सी ते होंदो मुझो मुस्तफा मकाम महमूद वारी कुर्सी ते फाइज होंदो बाकी है मुझा चार गुल पंजतन पाक जा उन फानूस में हुंदा बाहरियों को भी ॾिसी को न सघंदो अंदरियां सभिनी खे प्यार ॾिसंदा राज केड़ो हुंदो अल्लाह हुक्म कंदो मलाइकन के जन्नती के जन्नत में जहन्नमी के जहन्नम में यो सिलसिलो हलंदो रहंदो एकड़ो गुनाहगार ईंदो रब हुक्म कंदो इन जू नेकियूं थोरियूं गुनाह घणा इन के जहन्नम जे तरफ वठी वञो अंदरा फातिमत ज़हरा चवंदी शेरे खुदा ही त मुझे हुसैन जो दीवानो ही त मुझे बचड़े हुसैन सा प्यार करण वारो आ हिन जू नेकियूं थोरियूं हन अल्लाह जे दरबार में उद फानूस जे अंदर हथड़ा खजी वींदा रब उन के भी जन्नत में मोकले छॾींदो किसो वडो गाल करण को घणी गाल करे किथे कया मोटणो आ पांजे मकसद ते त मुजा दोस्त अजीज हे पंज उहे पाक हल जन जे हवाले रब्बे जुल जलाल जन्नत कया जे जन्नत में हलणो आ त पंजन जी गुलामी जे जन्नत में हलणो आ त पंजन जी गुलामी अली ओहो आ जेको चैनी यारन में भी अली गारन में भी अली इमामन जे कतारन में भी अली फातिहन में भी अली खुदा ऐं मुस्तफा जे रज़ा में भी अली जे कदे तो के जन्नत में हलणो आ त पंजन सा प्यार करणो आ नथो करी त मर्जी तुंहिंजी आ पर फकीर ही चई छॾींदा जंहिंदा पंजे तन दे आहे ओंदे कलमे ते इतबार नहीं जिंदा पंज तन दे नाल प्यार नहीं
ओंदे कलमे ते इतबार नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं, कदी साइल खाली वलदा नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं, कदी खाली साइल वलदा नहीं। हिक बार मंगे दर पंजतन तू, हिक बार मंगे दर पंजतन तू, दूजी बार कभी ओ मंगदा नहीं। जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं, ओहदे कलमे ते रहमत है, रहमत है उसके दर्दी विला। मेरे दिल दी तड़पती है सदा, जिस दिल विच बुग़्ज़े अली होवे, जिस दिल विच बुग़्ज़े अली होवे, उहदे नस्ल ते कोई एतबार नहीं। जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं, उहदे कलमे ते इतबार नहीं। टाइम डाढो ज़ालिमा ज़ोरीअ गुज़रंदो थो वञे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, चओ त इमाम हसन ऐं हुसैन जे ॿिनि सूरतुनि ते ॻाल्हाया। चओ त करबला जे मैदान में पहुची, जल्द में करबला खां मदीने ॾे रवानो थिया। जल्दी फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो करे वठो। बई न हलंदा, ॻाल्हि हिकिड़ी हलंदी। करबला का मदीने हलण ला तैयार हां। मदीने में बीही करे इमाम हुसैन पाक जी विलादत बयान करण ला तैयार हां। हर ॻाल्हि उहा ॿुधाइण ला तैयार हां जेका मुस्तनद हुजे। तहां ॿुधो त ज़रूर आहे, जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम के अल्लाह हुक्म कयो छाजो, ऐ मुंहिंजा सोना नूह वञी बेड़ी तैयार कर, जेको बेड़ीअ में वेहंदो सो बचंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम बेड़ीअ जे तैयारीअ ला काठिन खे कपण लॻो। जॾहिं को धक लॻंदो हुयो, ज़ख़्म थींदो हो, ॿुधायो पोइ छा थींदो हो? चो अल्लाह जिब्रील के फरमाईंदो हो, जिब्रील जी रब्बे जलील देर न कर, यह नूरानी पर रखणी वन वनी मुझे नूह जे जिस्म ते हण, उन जो जिस्म ठीक थी वने। अल्लाह जे नबी, अल्लाह जे नबी नूह अलैहिस्सलाम जा ज़ख़्म अल्लाह जे हुक्म सा जिब्राइल अलैहिस्सलाम जे नूरानी परन सा ठीक थी विंदा। जे चवी त बुधाए मलाइकन जा कटियल परवरी मुझे सुने हुसैन जे झूले सा ठीक थींदा होया। जिथे चवी बुधाइण ला तैयार हां, ए सीनो मदीनो बणजी वयो आ। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं न कामिल पीर जी ग़ुलाम ते नज़र थींदी आ त मुरीद जो सीनो भी मदीनो होंदो आ। छो तो अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है। इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं अल्लाहाबाद से पिलाई जाती है। निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। जमी त मुझा दोस्त मदीने में बीही करे हसन हुसैन रात बुधाईंदो रही तो बुधंदो रह। जमी त करबला खां निकरी मां सिधो मदीने जे तरफ रवानो थिया। पो जेके मंज़िलूं रब चवराए याद रखी छॾियो। टोटल 34 मंज़िलूं हन मदीने खां वठी करबला ताईं 15 मंज़िलूं हन, ऐं वरी करबला खां वठी वापस मदीने ताईं 19 मंज़िलूं हन। टोटल 34 मंज़िलूं। घणियूं मंज़िलूं हन? 34 मंज़िलूं हन। अॼु ॾींहं ताईं कंहिं बि बयान कोन कयूं हन, मां भी करे को नथो सघां। नालन जी ज़रूर ख़बर आ, बल्कि कुछ बयान करे सघां तो। जल्दी फ़ैसिलो कयो, करबला खां पोइ जूं मंज़िलूं बयान कयां या मदीने में भी हसनैन करीमैन जो शान बयान कयां। मां दुरूद थो पढ़ां, तां फ़ैसिलो करे वठो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
हबीबल्लाह। वोट था वठो जेके दोस्त चवन था त करबला खां बाद ॿुधो उहे पहिरीं हथ मथे खणा त मां गणिया माशाअल्लाह हे सब करबला खां बाद वारा अज़ीज़ान मन दह जो ॾींहुं जॾहिं शाम थिया दुनिया जी तारीख़ में निहार हाणे करबला में न तरसंदुसि हेठ तो हला दुनिया जी तारीख़ दे निहार दुनिया जी तारीख़ ॿुधाईंदी त करबला जे शाम खां अॻु में कॾहिं बि शाम जे सिज लहण ते आसमान ॻाढ़ो कोन थींदो। करबला जी शाम ॿुधाए थी पर उन खां अॻु में मोमिनन जो इमाम ॿुधाए थो अमीरुल मुमिनीन अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम दौरे खिलाफत जे अंदर जदे पाण सफर में निकता इन जाय ते लंगर अंदाज थिया थोड़ो आराम फरमाए तवक्कुफ फरमाए पाण जीअं उथिया पंहिंजे गुलामन के फरमायो ही ओहा जाया जिथे मुझे बचड़न जा कजावा लहंदा ही ओहा जाया जिते मुझे बचड़न जा खीमा हूंदा ही ओहा जाया जिते मुझे महबूब मुस्तफा दे बचड़न के शहीद कयो वींदो। इए चई करे शेरे खुदा फरमायो उन ॾींहुं इंसान त छा ज़मीन भी खून जा कतरा रोंदी आसमान भी खून जा कतरा रोंदो। हजरत अली मुर्तजा शेरे खुदा फरमायो अज भी हे फकीर जी गाल बुध ॾहीं मुहर्रम जे ॾींहुं वञी ज़मीन में बिज छट ॾिस त ॼमे थो या नथो ॼमे कौन जमदो आज़माए ॾिस 14 सदिया दौरे जदीदा वञी हथन सां आज़मा पो जॾहिं तुंहिंजो भले में भलो बिज ॾहीं मुहर्रम ते ज़मीन ते छटण सां न ॼमे त पक समझजा त ॼमण ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो आ। अॼु ज़मीन ला ख़ुशी नाहे मुंहिंजे हुसैन जो ग़म ज़मीन में भी मौजूद आहे। अज़ीज़ान मन पहरी मंजिल तवां आम बुधिया मां बी मंजिल ते यकदम हला। पहरी मंजिल इमाम अली मकाम जो सिर मुबारक तवां बुधो आ जियां घर में खणी वींदा हन ज़ाल खे कोन बुधाइंदो आ इहा तवां जी बुधल हुंदी। दीवार टपी करे इमाम अली मकाम जो सिर मुबारक मुजा दोस्त तन्नूर में रखी करे मथों थां ॾेई करे वरी दीवार पोइते टपंदो आ दरड़ो अचे खड़काइंदो आ ज़ाल ईंदी आ दरड़ो खोलींदी आ जिस्म में खून ॾिसंदी आ ॾे ख़बर ही हेॾो जिस्म में खून चवंदो आ बाग़िन सां लड़ाई थी आ निहारे ज़ाल चवंदी आ ज़िंदगी मुंहिंजी बि गुज़री आ इंसान जे खून मां बदबू ईंदी आ ही कजो खून जो तो जहिड़े पलीत जे कपड़न खे लॻला पो बि मुश्क अतर जी खुशबू अची रही आ। मुड़स चवंदो आ ज़ाल के तुंहिंजो ख्वाब ख्याल सब्र कर कुछ ना है ज़ाल आराम जे लाईंदी आ मगर आराम को नहीं दो आ जंहिंजो दिल जो कनेक्शन जैसा मिलियल हूंदो आ उन जे दिल में कान चुभियल हूंदो आ। ज़ाल जियां कुछ लम्हा तरसंदी आ अचण वारी शय उथारींदी आ जियां जो ॿाहिर निकिरे ॾिसे सुभान अल्लाह तनूर त मुंहिंजो बंदि लॻो पियो आ मगर अर्श खां नूर जे लाटुन जो नुज़ूल थी रहियो आ।
जिंदगी इन तनूर में मानियूं पचायम बाहियूं बारम कदहीं भी ये कोन थियो अज नूर जूं लाटूं मुझे तनूर मां करीब इंदिया जिए जो ढकणो खणदिया त मुझो दिल पर हुसैन रब जे कुरान जी तिलावत में शुरू हुंदो आ। अजीजा ने मन देर कान कंदिया दीवानिया मुझे मुस्तफा जी मता चवी त अजरुगी औरतूं मुझे हुसैन जूं दीवानियूं मुझे हुसैन ता जग सजो रब दीवानो करे छडियो आ। अजीजा ने मन जीअं मुझा दोस्त अजीज बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे मुझे सुने हुसैन पाक जो सिर मुबारक मथे खण दिया दिसन दिया दीवानिया ज़ारो कतार रोंदिया दिल थी चवे से त पानी सा मां धोई वठा जिया पानी करीब आनी दिया मथों नाई दिया पानी मथों न ईंदो आ चो मलाइकन जी जमायत पानी खे परे करे छडी दिया चो त शहीद जो खून शहीद जो खून पाक हुंदो आ अल्लाह ताला जे ज़ात बा बरकत जा बानड़ो रड़ करे पलीत मुड़स खे चवंदिया ओ ज़ालिम हे छा खे मुड़स चवंदो आ कुछ भी ना है फजर जे अज़ान जो टाइम थी विंदो आ सजी रात सीने सा लायो वेठी हुंदिया मुड़स के चवंदिया कान दींदम मुड़स चवे तो हर सूरत में वठदुम न त मुजो सिर कटजी विंदो चवे थी मारिया कटजी वनी या लुटजी वनी मां पांजे दिल पर हुसैन जो सिर मुबारक कान दींदस आखिरी दंग थी विंदो आ जदे ज़ाल चवंदिया पहिरी मुझे सिर के कलम कर पो मुझे दिल पर जो सिर भली खणी वञा सो कर बलवारन जो त बुधी अज अखड़िन आब वहायो केडा सूर ऐं सख्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छड़े बचड़ो वनी ऋण पट खेत वसायो केडा सूर ऐं सख्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो आ मंज़िल खे अॻिते खणी हला उन मंज़िल ते पहुचा जेके मक़ाम हलब चयो वेंदो आ मंज़िल जो नालो याद कजो मकामे हलब अजीब अंदाजा आले रसूल जो ऐ मुझा दोस्त दुनिया में रही करे त दुनिया के रंग लाइदा वया पर जिता जिता मुझे घोट हुसैन पाक जो सिर मुबारक वींदो वयो आ उते भी दुनिया के रंग लाइदो वयो आ पलीतन मकामे हलबते रात रहन जे इरादे सा शाम जो टाइम हिकु ईसाईया जंहिंजे खजन जो बाग शहर खां हटी करे उन खजन जे बाग जे कुंड में तमाम शहीदन जा सिर मुबारक रखी करे मुझे इमाम अली मकाम जे सिर मुबारक के खजीअ जे थोड़ा सा सिधो करे छड़ी अल्लाह जे कुदरत दे निहार ईसाई जे जो बाग तैयारा उन खे रब हिकड़ी न्याणी दिनिया जेका जाए जमखा अखन खोना बीना
पी चवे तो बचड़ी जी मुझी अम्मा जी मुझा बाबा बचड़ी रात थियण वारिया खाधे जो सामान नाहे माल बाग में तैयारा डंग डोडो तैयारा मां हल बजे शहर मां वनी सौदो वठी अचा बाबा भली वञो मगर बाग जे ला कंहिंखे था बिहारियो ओ मुझी बचड़ी तू बाग जी रखवाली कर बाबा मात नाबीन आए मुझा दिल पर बाबा मां नाबीन पी चवण लगो ओ मुझी बचड़ी नाबीन हई मगर जुबान मुझे रब तोखे दिनिया इन बाग में हलदी भी रह जा आवाज भी दीदी रह जा खबरदार थियो होशियार थियो बाग जा मालिक जागन था ओ मुझी बचड़ी तू आवाज कदी वींदी चोरन के कड़ी खबर त तू अखिन वारी हई या नाबीन हई जी मुझा बाबा पी मुझा दोस्त हुकुम दई वयो हल बजे शहर दे हाने उहा नाबीन नियाणी बाग में होका दीदी वने खबरदार थियो होशियार थियो टोड़ी वञो मता हिन बाग में आया हो ये चमदी थी वने अचानक कन्न ते आवाज आयो यासीन वल कुरआनिल हकीम न्याणीअ जे कन्न ते आवाज आयो नाबीना कन्हाइण शुरू कई आहे त रब जो पाक कलाम आवाज अहिड़ो आ जेको मन खे मोहे विझंदो आ किए न हुजे उन लबड़न मां आवाज पियो अचे जेके लबड़ा जॾहिं उन्यारा हूंदा हुया त मुझे मुस्तफा जी जुबान चूसींदा हुया उन पाक लबड़न मां आवाज अची रहियो आ न्याणी नाबीना ओहा नाबीन न्याणी आवाज दे तवज्जह करे विसरी वयो ऐलान विसरी वयो त चोर भजी वञो कुरान करीम जो आवाज बुधंदी बुधंदी महसूस कंदी जॾहिं ॾिठई त करीब थी हां वॾे आवाज सां चवण लगी ओ चोरी करण वारो ओ चोरी करण वारो केॾा न सियाणा हो रब जो कुरान भी पढ़ो प्या असांजे बाग जी चोरी भी कयो प्या सिरे हुसैन मां आवाज आयो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा ओ आवाज करण वारी चोर नहियो एड़ा त पाक हो जन जे भर में रब पलीती अचण भी कोन ॾींदो न्याणी ॿुधे पई आवाज त आले रसूल जो आ मगर आले रसूल असांजे बाग में कीअं ईंदो आ तकड़ी तकड़ी न्याणी हथड़ा हणदी नाबीना आवाज ते वधंदी वई महसूस कई त आवाज जे भर में पहुंची वई हां मगर आवाज हेठ नाहे आवाज मुझे मथों हली रहियो आ हथड़ा हई जॾहिं लकड़े में जंहिंमें नेज़ो हुयो तीर हुयो जंहिंमें मुझे इमाम आली मकाम जो सिर मुबारक मथे हुयो हथड़ो लगो निहारे चवे थी आवाज कुरान करीम जो मगर हेठ सुकल काठी ये कीअं थो थी सके आवाज इंसान जो हुजे जिस्म वरी सुकल काठी हुजे ये कीअं थो थी सके धोखो आ आवाज आयो
रअसक ओ नाबीना जरा पंहिंजो कंधड़ो त मथे कर उन नाबीन हीअं कयो आ मुझे सुणे हुसैन जे पाक चेहरे मुबारक जो हिकड़ो खून जो कतरो अख में आयो आ। इमाम अली मकाम जे खून मुबारक जो हिकु कतरो जीअं उन न्याणीअ जे अख में आयो हीअं हीअं करे हीअं जो करे अख चोॾीअ जे चंड खां वधीक रब रोशन करे छॾी आ। जै सजी जिंदगी अम्मा जे पेट मां नाबीन हालत में गुजारी अजो रब हुन के नूर दिनो निहारे चवे थी ओ सखी हीअ ॿी बि अखड़ी दे ओ सखी हीअ ॿी अखड़ी भी दे हीअ पटे थी भी है मुझे इमाम अली मकाम जे पाक जिस्म मुबारक मां सिर मुबारक मां ॿियो कतरो आयो ॿी अख सलामत थी वैया हाणे रड़ियूं करे भजण लगी त मां पंहिंजे बाबे के सॾु कया ओ बाबा तू त हलप वयो आ हिते त यतीमन जा यार अची वया ने बाग मां रड़ियूं कंदे निकरंदी आ होॾो उन जो बाबो भी हलब मां सामान वठी ईंदो आ। जीअं बाग मां निकती रड़ियूं करे थी चवे ओ मुंहिंजा दिलबर बाबा सामान खे उछला जल्दी हली आ होॾा अबो रड़ियूं थो करे ओ मुंहिंजी बचड़ी डोड़ू न पा ना बीन हई मता था